में हाणे रुकंदासीं नवाब शाह जो शागिर्दियाणी परवीन रिंद जे केस में घुर्बल जवाबदार पकड़ में न आयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदा हलूं। पुलिस जा अॻूणे डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां ताईं ख़बर शेयर पिया कयूं। जवाबदार खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो, इहो चवणु आहे SSP जो। अवां खे ख़बर ॾींदा हलूं। गिरफ़्तारी लाइ 2 टीमूं जोड़ियूं आहिनि। जवाबदार खे गिरफ़्तार करे शागिर्दियाणी सां इंसाफ़ कबो। शागिर्दियाणी परवीन रिंद जे केस में घुर्बल जवाबदार अञा ताईं पकड़ में न अची सघियो आहे। पुलिस जा अॻूणे डायरेक्टर गुलाम मुस्तफ़ा राजपूत जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते छापा हया पिया वञनि। SSP जो चवणु आहे त जवाबदार खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं नवाब शाह मां AK राहिरी खां। GAK अपडेट कजो। जी बिल्कुल, जेका SSP शहीद बेनज़ीराबाद मक्सी पारां जेका टीमूं तश्कील ॾिनियूं आहिनि, जिन मां हिक जी जेकी सरबराही आहे DSP सिटी सुल्तान चांडियो करे रहियो आहे, जॾहिं त ॿी जेकी आहे उनखे खुफ़िया तौरु रखियो वियो आहे ऐं उनखे मीडिया ते आंदो न वियो आहे। ऐं टीम जो जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे छापा मार कार्रवाई जारी आहिनि, जॾहिं त जवाबदार जेको आहे परवीन रिंद जे FIR में नामज़द अॻूणो डायरेक्टर हॉस्टल गुलाम मुस्तफ़ा राजपूत जेको आहे गिरफ़्तार न थी सघियो आहे, जॾहिं त पुलिस पारां जेको आहे पंहिंजी कोशिशि जारी आहे। ऐं पुलिस SSP अमित सोल मस्ती पारां राब्तो करण ते ॿुधायो वियो त जेको आहे पुलिस जेको आहे मुख़्तलिफ़ जॻहनि ते कार्रवाई करे रहिया आहिनि। इंशाअल्लाह जेको आहे जवाबदार जेको आहे हिकु ॿिनि ॾींहंनि में जेको आहे गिरफ़्तार थी वेंदो। जीअं ई गिरफ़्तार थियो त तव्हां मीडिया ते आंदो वेंदो। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।